जिन्हें थरकोल ब्लॉक 1 में मुतासर जेके नौजवान आहिनि उतां जा रहवासी आहिनि उन्हनि खे रोज़गार कोन थो मिले। कल्ह बि वॾे वज़ीर जी नंगर आमद वक़्तु ॻोठ खारियो गुलाम शाह वटि जेके मुतासर माण्हू आहिनि उन्हनि एहतजाज कयो। हिन वक़्तु जेका हितां जा मुतासर नौजवान आहिनि उहो रैली कढी इस्लाम कोट प्रेस क्लब ते पहुता आहिनि। उन्हनि खां पुछूं था त छा था चवनि। असीं ॻोठ खारियो गुलाम शाह वासी ऐं थर पारकर वासी थर ज़िले जा रहवासी असां वटि जेके हिते थरकोल ब्लॉक 1 के कमु कंदड़ कंपनियूं जेके आहिनि उहे सरासर नाइंसाफ़ करे रहियूं आहिनि। ॿाहिरियां माण्हू जेके आहिनि उन्हनि खे हिते आंदो वञे थो ऐं उन्हनि खे रोज़गार ॾिनो वञे थो। बाक़ी हितां जा जेके पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि जेके डिग्री याफ़्ता नौजवान उहे जेके आहिनि बेरोज़गार आहिनि। असांजो माण्हू जेको आहे थर पारकर जो आहे असांजे ब्लॉक 1 जे मुतासिर जेके आहिनि ॻोठ उन्हनि जा माण्हू आहिनि उहो अॼु ॾींहं ताईं बेरोज़गार आहिनि। उन्हनि खे रुलाया वञनि था। असीं एहतजाज मुसलसल एहतजाज में आहियूं। कल्ह असां वज़ीर आवाज़ जी आमद ते ॻोठ में असांजो जेको ब्लॉक 1 जो ॻोठ आहे खारियो गुलाम शाह उते असां धरणो आहियूं ऐं असां उन्हनि खे जेको कागज़ वग़ैरह फाइल वग़ैरह उहो ॾिनूं। नंगर में तक़रीर में उन्हनि चयो त तव्हांजो मसइलो हल कयो वेंदो। असां जीअं पुराणनि जो वाइदा हुआ उन्हनि में जेको घोड़ानो डैम उहो वरी वरी जदोजहदूं उन्हनि में जेको वाइदा थिया उहो पूरो न थियण जे करे असांखे उमेद बि आहे पर असीं पोइ बि असीं जदोजहद में आहियूं त असांजो नोटिस वरितो आहे असांखे असांजी पोइवारी कई वञे ऐं असांजा मसइला वॾा वॾा असांजो रोज़गार जो आहे। अञा 8 ॾींहं थिया हलूं पिया यको का ॻाल्हि अञा ॿुधनि कोन था। ॿुधंदा 2 ॾींहं असांखे अञा आहिनि वाइदे जा पोइ असीं जेको संगत थी कंदासीं तारियूं बि इनशाला टोड़ींदासीं तारों लोधे कढंदासीं पंहिंजी। असां वटि केरु बि असांजो नुमाइंदो या असांजो हक़ जो जेको MP MNA जेको आहे असां वटि केरु हली न आयो आहे निको अॼु त उहो अचण लाइ असां वटि उस में बीहण लाइ रोड ते तयारु कोन्हे। पर सुबुह जो उन्हनि जा ॾींहं अचनि पिया उहो कहिड़े नक़ सां उनखे कुझु लज शर्म हुअणु खपे जेको असां 9 ॾींहं रोडनि ते बीठा आहियूं जो असांजो को बि मुतालबो ॿुधण लाइ तयारु न आहिनि। 9 ॾींहं कल्ह खारियो गुलाम शाह असां फाइल ॾिनोसीं ते मसइलो हल कयो वेंदो। अञा मसइलो हल कोन कयो आहे। हिते धारिया माण्हू ब्लॉक 1 ते खयां पिया वञनि। असां MP MNA खे अर्ज़ु कंदासीं मसइलो हल कयो वञे। पोइ पंहिंजे जॾहिं इलेक्शन अचे थी तॾहिं अचनि था वोट वठो वञनि था। जॾहिं असांजे को अहिड़ो ॾुखियो वक़्तु अचे थो तॾहिं इहो नज़र ई कोन था अचनि। सोशल मीडिया ते इहा शयूं तमामु घणियूं वायरल थी वियूं आहिनि। सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त कारूंजर जेका से उनखे कटे उनजो पथर आहे उहो कढियो वेंदो ऐं उन में माइनिंग कई वेंदी। उन जे ख़िलाफ़ इन एहतजाज में सख़्तु जेका से नौजवान आहिनि उहो नारेबाज़ी कनि पिया मुतालबो कनि पिया त थर जा जेके वसीला आहिनि उन्हनि ते पहिरियों हक़ थरनि जो आहे ऐं थरकोल में जेका से रोज़गार नथो मिले उन जो सख़्तु नोटिस वठी असां सां इंसाफ़ क़ाइमु कयो वञे। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।